डियर व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। मां आहियां मुख्तियार अब्बासी। तव्हां ॾिसी रहिया आहियो एम ए टीवी में ख़ुशि आमदीद, तव्हांजो पंहिंजो चैनल एम ए टीवी। अॼु पाण अवामी जमहूरी पार्टीअ जे मरकज़ी ऑफिस ते वेठा आहियूं, मरकज़ी उहिदेदारनि सां वेठा आहियूं। उन में तमामु पंहिंजो तव्हांजो तारफ़ त थियल हूंदो, उन्हनि दोस्तनि सां ज़रूरु सॼी सिंध उन्हनि खे सुञाणे थी। त हीउ तारफ़ शुरू थो थिए नूर नबी राहू जो पंहिंजो सिंधी शागिर्द तहरीक जो पुराणो शागिर्द अॻवान रहियो आहे। ज़र यूनिवर्सिटी मां उन बैचलर कई आहे। सिंधी शागिर्द तहरीक जो जनरल सेक्रेटरी रहियो आहे, उन खां सीनियर नायब सदर रहियो आहे ऐं कुझु साल जेको आहे सो मरकज़ी सदर बि रहियो। उन खां पोइ जेको आहे सो हू अवामी तहरीक जो अॻवान रहियो। अवामी तहरीक खां पोइ हू अवामी नेशनल पार्टी में हुयो। अवामी नेशनल पार्टी खां पोइ 2010 में हू अवामी जमहूरी पार्टीअ जे बुनियादी मेंबरनि मां हो ऐं अवामी जमहूरी पार्टीअ जो मरकज़ी सेक्रेटरी जनरल हो ऐं अॼुकल्ह अवामी जमहूरी पार्टीअ जो सीनियर नायब सदर आहे। ही हुयो नूर नबी राहू जो तारफ़। उन खां पोइ ही आहे डॉक्टर असलम परवेज़ साहब। डॉक्टर असलम परवेज़ बुनियादी ऐं पुराणो दोस्त आहे, असांजो सीनियर साथी आहे। डॉक्टर असलम परवेज़ असांजी जीजी ज़रीना बलोच जो फर्ज़ंद आहे। डॉक्टर असलम परवेज़ सिंधी शागिर्द तहरीक जो पहिरियनि सदरनि मां शायदि ॿियो सदर हुयो या टियों, पर मां जे ख़्याल में पाण वज़ाहत कंदो ॿियो सदर हुयो। उन खां पोइ टंडोजाम जो बैचलर आहे। उन खां पोइ इलाही वक़्तु हुन जो कासो गवर्नमेंट जॉब कई ऐं हाणे अवामी जमहूरी पार्टीअ जो अॻवान आहे, अवामी जमहूरी पार्टीअ जो नायब सदर आहे। हीअ आहे डॉक्टर असलम परवेज़ साहब। उन खां पोइ हाणे पाण हीअ आहे अली जाखरो साहब। अली जाखरो साहब जेको आहे सो अवामी तहरीक जो तमामु घणो पुराणो साथी, सीनियर साथी रहियो आहे ऐं तमामु एक्टिव दोस्त रहियो आहे। असांजो लिखियलु पढ़ियल दोस्तनि मां आहे। हींअर अवामी जमहूरी पार्टी सां लाॻापियल आहे। त पाण अॼु ॻाल्हि जी शुरूआति कंदासूं सिंध जी मौजूदा सूरत हाल ते। उन में ख़ासि करे बहरिया टाउन, ख़ासि करे मलक रियाज़, ख़ासि करे पीपल पार्टी जी मौक़े परस्ती ऐं सिंध सां कहिड़ा दरपेश मसइला आहिनि ऐं उन में सिंध एक्शन कमेटीअ जी सरगर्मी ऐं वरी हाणे शुरू पियो थिए ॿियो राउंड अवामी राब्ता मुहिम जो। नूर नबी राहू जो साहब, तव्हां कीअं पिया ॾिसो सिंध एक्शन कमेटीअ जे 6 जून खां पोइ वारी सूरत हाल में सॼी सिंध जी जेका सूरत हाल तेज़ीअ सां तब्दील पई थिए ऐं मुंहिंजे नज़र में त सिंध हिकिड़ी नई सिंध पई ठहे, उन ते अवां पंहिंजा ख़्याल पेश कयो। महिरबानी मुख्तियार अब्बासी। सिंध एक्शन कमेटी जंहिं मुस्तक़िल मिज़ाजीअ सां सिंध जे इशूज़ खे खणंदी रही आहे ऐं उन्हनि खे ॾाके बॾाके मंतकी नतीजनि ताईं पहुचाइण जे लाइ जेका कोशिशि करे पई, उन जो वॾो मुज़ाहिरो 6 जून हुयो, जेको बहरिया टाउन जे आॾो धरणो हुयो। उन जो पस मंज़र इहो हो त मलक रियाज़ पीपल्स पार्टी जे करप्ट हुकूमत सां गठजोड़ करे सिंध जे ज़मीनुनि ते कब्ज़ा कया जेके नाजाइज़ हुआ। उन नाजाइज़ कब्ज़नि में केतिरा ॻोठ हुया जेके मक़ामी माण्हू सदियुनि खां रहंदड़ हुआ। उन्हनि ॻोठनि खे हिन राथो, उन्हनि ॻोठाणनि ते हिन हमला कया, जंहिंजो रद्द अमल 6 जून हुयो, जिते सॼी सिंध ऐं ख़ासि तौर ते कराची ऐं कराचीअ जी मक़ामी जेका आबादी हुई उन वॾी तादाद में शिरकत कई ऐं सिंध एक्शन कमेटी जे सॾ में सॾु ॾिनो, जंहिंखे पीपल्स पार्टी गवर्नमेंट पंहिंजे लाइ हिकिड़ो चैलेंज सम्झो ऐं पीपल्स पार्टी मलक रियाज़ सां गठजोड़ करे उन धरणे खे, उन पुरअमन जमहूरी जदोजहद जे इन धरणे खे नाकाम बनाइण लाइ पंहिंजे एजेंटनि जे हथां, पंहिंजे माण्हुनि जे हथां बहरिया टाउन अंदरि भञरा कई ऐं बाहि ॾियारी, जंहिं ते सिंध एक्शन कमेटी जी क़यादत उन वक़्तु बि एतिराज़ु कयो ऐं उन्हनि माण्हुनि खां लातालगी जो इज़हार कयो ऐं बार बार अनाउंस कयो त इहे माण्हू असांजे इतिहाद जे कंहिं बि धुर जा माण्हू न आहिनि, इहे गवर्नमेंट जा एजेंट आहिनि ऐं उन्हनि जा जेको आहे सो सहूलियतकार मलक रियाज़ जो जेको प्राइवेट फोर्स आहे सिक्योरिटी जे नाले में उहे आहिनि। अॼोके जेको सिंध हाई कोर्ट जो फ़ैसिलो आयो आहे इहो उन जो सबूत आहे। उन वक़्तु बि जेके बहरिया टाउन में रहंदड़ माण्हू हुआ उन्हनि बि इहे सुवाल उथारिया जेके सिंध एक्शन कमेटी उन ॾींहं खां वठी उथारींदी पई अचे त हेॾी सिक्योरिटी जे हूंदे ऐं हेॾी पुलिस जे हूंदे इहे 50-100 माण्हू अंदरि कीअं था वञनि, भञरा कीअं था कनि ऐं उन्हनि जे आॾो उहे रुकावटूं छो न विधियूं हुयूं। त इहे सभु शयूं ऐं उहे समूरा जेके अंदेशा हुआ असांजे ज़हननि में, एक्शन कमेटी जी क़यादत जे ज़हननि में, उन जो सबूत
उन्हनि माण्हुनि बि ॾिनो ऐं अॼु जेको सिंध हाई कोर्ट फ़ैसिलो ॾिनो आहे त जिन ॻोठनि ते कब्ज़ो थियो आहे ऐं जिन ॻोठनि जे माण्हुनि ते हलाऊं ऐं हमला थिया आहिनि उन जी FIR मलक रियाज़ ते काटी वञे ऐं उन सां गॾोगॾु ॻोठाणा जिन जिन सिक्योरिटी जे माण्हुनि जा नाला ॾियनि उन्हनि खे बि जवाब तौर ते शामिलु कयो वञे। असां सम्झूं था त इहा सिंध जी ऐं सिंधी माण्हुनि जी जदोजहद जी हिकिड़ी अख़लाक़ी फतह आहे ऐं हाई कोर्ट जे उन मान वारे जजनि या जज पंहिंजे सही इंसाफ़ वारे किरदार खे अदा कयो आहे। हिन वक़्तु सिंध अंदरि जेका सूरत हाल आहे त सिंध जो माण्हू 13 साल पीपल्स पार्टी जे गवर्नमेंट उन जी अक़रबा परवरी पंहिंजा नवाज़ी उन जी करप्शन खां तंग अची चुको आहे। मुल्क में ऐं ख़ासि तौर ते सिंध में पीअण जो साफ़ पाणी कोन्हे को, माण्हुनि जे लाइ इलाज मुआलजे जी सहूलियत कोन्हे का। सिंध जे तइलीमी इदारा प्राइमरी खां वठी यूनिवर्सिटियुनि ताईं तबाह थियल आहिनि ऐं उन्हनि में पढ़ाई जो को सही ऐं दुरुस्त निज़ाम कोन्हे को, जंहिंजे नतीजे में बदअमनी आहे ऐं उन सां गॾोगॾु बेरोज़गारी आहे। सिंध जो अवाम इन्हनि समूरनि 13 सालनि में हिकिड़े वॾी अज़ाब ऐं पीड़ा मां गुज़रियो आहे। उन जे करे सिंधी माण्हू हींअर कंहिं बहितर मुतबादिल जी तलाश में आहिनि ऐं सिंध एक्शन कमेटी उहो रोल प्ले करे पई ऐं सिंधी माण्हुनि जूं उमेदूं ऐं तवक़ात हिन वक़्तु सिंध एक्शन कमेटी सां आहिनि ऐं असां सम्झूं था त इन ई मुस्तक़िल मिज़ाजीअ सां जेकॾहिं सिंध एक्शन कमेटी सहप ऐं रवादारीअ सां सिंधी माण्हुनि जे इन कावड़ खे, इन ग़म ऐं गुस्से खे जेकॾहिं ताक़त में तब्दील कयो त इहा अथाह ताक़त थी उभरंदी ऐं पीपल्स पार्टीअ जो बहितर मुतबादिल थी उभरंदी ऐं सिंधी माण्हू उनखे बिल्कुलु वेलकम कंदा। सिंध जे अवामी राब्ता मुहिम एक्शन कमेटी तरफ़ां जेका हली आहे ऐं पहिरें मरहले में बि शामिलु रहियो आहियां। हाणे 4 तारीख़ खां 4 जुलाई खां जेको सो ॿियो मरहलो शुरू थियण वारो आहे, जंहिंमें मीरपुर ख़ासि डिवीज़न 3rd डिवीज़न जी जेको आहे सो समूरनि ज़िलनि में वेंदासूं। त पहिरें ॾींहं जॾहिं असां घगर फाटक खां शुरूआत कई ऐं 4 ज़िलनि में अवामी राब्ता मुहिम हलाई त उते हज़ारनि जे तादाद में हर नंढे वॾे स्टाफ ते सिंधी माण्हुनि गॾु थी पंहिंजी यकजहतीअ जो न रुॻो इज़हार कयो पर पीपल्स पार्टी जी न पंहिंजा नवाज़ी जी पॉलिसी ऐं करप्शन खां लातालकी जो इज़हार कयो। ॼण त इहो हिकिड़े क़िस्म जो रेफरेंडम हो त सिंध जो अवाम हिननि हालतुनि में पीपल्स पार्टीअ जे बजाए सिंध एक्शन कमेटी ॾांहुं निहारे पियो ऐं उन में पंहिंजो उमेदूं सम्झे पियो। में आहिनि त पीपल्स पार्टी खां 1000 दफ़ा सुठी का पार्टी अचे। हाणे जॾहिं पाण सिंध जे सियासत जो तर्जुमो था कयूं त पीपल्स पार्टी खां जेकॾहिं 1000 दफ़ा वधीक सुठी हुजे त पोइ आया उहा कहिड़ी पार्टी। त उन में असीं ज़ाहिर आहे त उन में GTA खे त अञा असां वधीक बदतर सम्झूं था, PTI खे बि असां वधीक बदतर सम्झूं था, उन्हनि खे को पीपल्स पार्टी खां वधीक को बहितर पार्टी तौरु तस्वर कोन था कयूं। हाणे जेकॾहिं बहितर पार्टीअ जो को तस्वर अचे थो त पोइ असां तव्हांजे साम्हूं अचे थो सिंध एक्शन कमेटी जो ऐं क़ौम परस्तनि जो गॾियल इतिहाद। तव्हांजे नज़र में छा इलेक्शनी इतिहाद ॾांहुं ही जेका समूरी सियासत आहे, जेको सिंध जो फ़िकुरु आहे, जेका सिंध जी दोस्ती आहे, सिंध जे दोस्तनि जो जेको ही अलायंस आहे सिंध एक्शन कमेटी, आया इहो सुभाणे इलेक्शनी इतिहाद ठही को हिकिड़ो निशान चूंड, को हिकिड़ो नारो, को हिकिड़ो मामले ते गॾिजी को पीपल्स पार्टीअ खां 1000 दफ़ा बहितर मुतबादल ॾेई सघे थो? छा अहिड़ा इम्कान खे नज़र अचनि था त सिंध जो को मुतबादल पॉलिटिक्स जो जेको सिंध दोस्त जंहिंजो बुनियादु सिंध दोस्त हुजे उहा सिंध जे माण्हुनि जे आॾो अचे ऐं सिंधी माण्हू उनखे वोट ॾियनि? साईं मुख़्तार अब्बासी साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हांजे MA TV जी चैनल जी महिरबानी जिन मूंखे हिते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो आहे। ऐं 3 ॻाल्हियूं कंदुसि। हिकिड़ी तव्हां पंहिंजे तारीफ़ जी वज़ाहत कंदो हलां त आउं सिंधी शागिर्द तहरीक जो पहिरियों बुनियादु रखंदड़ जनरल सेक्रेटरी आहियां ऐं उन जो सिंधी शागिर्द तहरीक जो पहिरियों क़ैदी आहियां जेको 2 साल जेल जी नज़रबंदियुनि में रहियो आहियां। ॿियनि दोस्त पोइ आया ऐं उन सां गॾु आउं बसि त उहो रहियो आहियां। बिल्कुलु इहो दुरुस्त आहे त आउं सरकारी जॉब में रहियसि पर टंडे जाम जी ग्रेजुएशन सां गॾोगॾु मूं मास्टर्स कई आहे UK मां ऐं PhD कई आहे UK मां ऐं मुंहिंजी क्वालिफिकेशन खां पोइ आउं 3-4 साल अॻु में रिटायर थियो आहियां। ऐं सखर से ॾींहं जेग मूं घारिया बंद में त मुंहिंजे लाइ उहे बहितरीनु वक़्तु हो जेको मूं सिंध जे क़ौमी जदोजहद में गुज़ारियो ऐं उन करे असां अवामी जमहूरी पार्टी में आयसि त जीअं उहा साॻे फ़िक्र खे ऐं साॻी ॻाल्हि खे जारी रखंदी पई अचे। हाणे तव्हां जंहिं ॻाल्हि खे 12-13 सालनि जी ॻाल्हि खे पीपल्स पार्टी जी ॾिसो था, असांजी नज़र में, मुंहिंजी नज़र में
जेको किरदारु अॼु पीपल्स पार्टी पे अदा करे, सिंध जो गद्दार जागीरदार शाही सिंध जे पाकिस्तान जे आज़ादु थियण जे ॾींहं खां वठी कंदी अचे, उहा उन ॾींहं खां वठी इस्टेब्लिशमेंट सां मुआहिदा कंदी अचे। इहा ई साॻी गद्दार जागीरदार शाही हुई सिंध जी, जेका अब्दुल सत्तार पीरज़ादा जी हुकूमत डाहे ऐं इस्टेब्लिशमेंट जी मर्ज़ी जी हुकूमत सिंध में क़ाइमु कई। इहा ई सिंध जी गद्दार जागीरदार शाही हुई जंहिं सिंध में वन यूनिट मढ़ायो, जेतोणीकि हाणे वन यूनिट खे ख़तमु थिए 50 साल गुज़री चुका आहिनि ऐं उन जे ॾींहुं पियो अचे, त उन जे लाइ सिंधी माण्हुनि खे बंगालियुनि सां गॾिजी, ॿियनि मज़लूम क़ौमुनि सां गॾिजी उन जागीरदार शाही जे ग़लति फ़ैसिलनि खे हटाइण जे लाइ 12 साल सिंधी माण्हुनि खे गॾिजी विढ़णो पियो ऐं जदोजहद करणी पई। उहा सूरत हाल सिंध में नए सिर ठहे पई। सिंध में तव्हां ॾिसो त ॿिटो बलदियाती निज़ाम आयो ऐं उहा मढ़ींदड़ साॻियूं क़ुवतूं हुयूं जिन इस्टेब्लिशमेंट चवण ते हिते मढ़ियूं। ऐं हीअ जेका बहरिया जी जदोजहद आहे, इहा असुल में बहरिया जी जदोजहद न आहे, इहा सिंध जे हक़नि खे वापसि वठण जी जदोजहद आहे। ऐं हिन जी शुरूआति जेका पहिरियों थी उहा सिंध जे ॿेटनि खां थी। सिंध जे ॿेटनि जे लाइ सॼी क़ौम में तहरीक पैदा थियो ऐं उहो जेको लेटर लिखियो वफ़ाक़ खे, सो वफ़ाक़ खे लिखंदड़ पीपल्स पार्टी हुई त असांखां ॿेट वठो, ऐं उन जे नतीजे में माण्हुनि में कावड़ पैदा थी ऐं जदोजहद शुरू थी। बहरिया उन जो ॿियो ॾाको आहे। असुल में हीअ बहरिया न आहे, हीअ सॼो कोहिस्तान जी पट्टी आहे जंहिं ते कब्ज़ो पियो थिए ऐं सिंधी माण्हुनि उहो सम्झणु शुरू कयो आहे। ऐं सिंधी माण्हू सम्झनि था त हीअ जेका पीपल्स पार्टी जो हुकूमत आहे उहा पंहिंजनि ज़ाती मफ़ादनि जे करे, जागीरदारनि जे मफ़ादनि जे करे सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील कराइण जी जेका पुराणी इस्टेब्लिशमेंट जी ख़्वाहिश आहे उनखे पूरो कराए रही आहे। कराची खां सिंध खां खसण जी जेका साज़िश आहे उन में ॿिट थियो बीठी आहे। ऐं इहा जेका शइ आहे उन में सिंधी माण्हू अॼु सोशल मीडिया जे करे, सियासी सिंध एक्शन कमेटी जे करे ऐं ॿियनि इतिहादनि जे करे सम्झणु शुरू कयो आहे। उन करे मैदान ते लथी आहे। कोर्टुनि जा फ़ैसिला बि हाणे अचनि पिया, सिंध हाई कोर्ट जो फ़ैसिलो बि आयो आहे ऐं ॿियो आयो आहे। हाणे इन जो हल छा आहे? हल तव्हां दुरुस्त निशानदगी कई आहे त सिंध जूं क़ौम परस्त ऐं तरक़ी पसंदि धुरियूं जदोजहद कंदियूं रहियूं आहिनि, पर उन जो मुतबादिल ॾेई न सघियूं आहिनि। ऐं उन जो मुतबादिल का सिंध जे अंदरि हींअर उहा सूरत हाल न आहे त का हिकिड़ी पार्टी ठही सघे ऐं हिकिड़ी पार्टी कमु करे सघे। उहो ॻंढींदड़ शइ, उहा मिलाईंदड़ शइ सिंध चार्टर थी सघे थो, सिंध जो फ़िक्र थी सघे थो, जेको चिटो चार्टर हुजे ऐं चिटो फ़िक्र हुजे जंहिंमें सिंध जो जेको सिंध एक्शन कमेटी आहे उहा गॾिजी जदोजहद करे ऐं उहा हले। ऐं उहो ई जेको आहे सा इंतिखाबी शिकिल बि वठी सघे थी ऐं वठणु घुरिजेसि। सिंध जे माण्हुनि में हींअर कावड़ आहे, पर उहा कावड़ अमली शिकिल कीअं वठे, उहा असांजी शिकिल पार्लियामेंट में कीअं अचे, बलदियाती इंतिखाबनि में कीअं अचे, उन जे लाइ उहो असांजो प्रोग्राम हुजणु खपे, उहो असांजी ॻाल्हि हुजणु खपे। हाणे सूरत हाल इहा आहे त बलूचिस्तान मां बि क़ौम परस्त धुरियूं अचनि थियूं जेके असेंबली में ॻाल्हाइनि थियूं, केपी मां बि क़ौम परस्त धुरियूं अचनि थियूं जेके पंहिंजे सूबे जा मफ़ाद रखनि थियूं। असां वटि सिर्फ़ु पीपल्स पार्टी थी वञे ऐं जेका सिंध जे मफ़ादनि ते पंहिंजे इक़्तिदार खे डिघे अरसे रखण लाइ सौदा करे थी। तंहिंजे करे हाणे इहो लाज़मी बि आहे, अवाम जी ख़्वाहिश बि आहे त उहो सिंध चार्टर चिटो थिए ऐं इहे धुरियूं पाण में गॾिजी कोशिशि वठनि ऐं जदोजहद कनि। इन सिलसिले में असां जूं काफ़ी हद ताईं शुरूआती ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं आहिनि ऐं उहे जेके शुरूआती ॻाल्हियूं ॿोलियूं जेतोणीकि अञा का वाज़े शिकिल न वठी सघियूं आहिनि, पर इन्हनि इतिहादनि जे अंदरि इहा ख़्वाहिश ज़रूरु मौजूदु आहे त सिंध जे जेके हिन मसइलनि जी जदोजहद आहे उनखे खणंदे ऐं उन सां जदोजहद कंदे पंहिंजे मसइलनि खे पार्लियामेंट ते पुॼाइण जे लाइ बि असीं उहा अमली कोशिश वठूं। ठीकु आहे
जी व्यूअर्स, डॉक्टर असलम परवेज़ साहब जे ॻाल्हि ॿोल खां पोइ पाण पंहिंजो अली जाखरो साहब सां ॻाल्हाईंदासूं। अली जाखरे साहब जो तालुक़ु कोहिस्तान सां आहे। अली साहब, हीउ जेको बहरिया जे नाले में कोहिस्तान वारी सॼी पट्टी ऐं विदे पंहिंजो नूरियाबाद जंपीर सां अचे, इहो बहरिया जे नाले में कब्ज़ागिरी शुरू थी वई आहे। तव्हां बि ज़ाहिर आहे उहो तव्हांखे वधीक ख़बर हूंदी, तव्हां उन जा मुतासिरीन आहियो, त उन ते तव्हां तफ़सीली ॻाल्हि ॿोल कयो त पंहिंजो इहो असांजे लाइ केतिरो वधीक थ्रेट आहे त कोहिस्तान बि सुभाणे हलियो वञे ऐं जंपीर जे ज़मीनुनि ते जेके क़ीमती जेका सोन जहिड़ी ज़मीन आहे उहा बि सिध जे हथनि मां निकिरी वञे। मुख़्तियार आबादी साहब, तव्हांजी महिरबानी। आउं उन हवाले सां इहो चवंदुसि त जंपीर, थाणो बुला खान या गॾाप या ठट जो दाबेचीअ जो इलाइक़ो कुझु इहो अनसर्वे आहे। इन जो कुझु देवान जेके नक्शे ते चढ़ियल आहिनि, बाक़ी अनसर्वे आहे। उहो रहम करम सॼो तपेदार ते ऐं मुख्तियाकार ते आहे। हिकिड़ी जाइ ते जेका ज़मीन आहे उहा हुन शिफ्ट कंदा आहिनि ॿिए पासे सूरत हाल जे नाले सां, त हीअ सूरत हाल ई फलानी ज़मीन फलानी जाइ ते आहे। पोइ असुलु छा आहे जो तपेदार असली जेको रिकॉर्ड आहे उहो आम माण्हुनि खे ॾींदो आहे, दलालनि खे, त हीअ ज़मीन विकिरो करे ॾियो या मालिक ॻोल्हे वठो। पोइ फर्ज़ी नाले सां को माण्हू 20 साल 25 साल मरी चुको हुजे, उन नाले सां माण्हू जीअं हथु कंदा आहिनि, फर्ज़ी नालो, त बाबा हीउ फलाणे जो पुटु आहे, हीउ माण्हू असली, पर हूंदो ई कोन्हे को। जाली नमूने सां तपेदार ऐं मुख्तियाकार पंहिंजो ब्रोकर ठाहे ऑफिस पे न वेहणु, न टाइम ॾियणु, शाम जो बंगले में ऑफिसूं खोलणु, रुश्वत जो कारोबार आम आहे। पोइ छा कंदा आहिनि, आम माण्हुनि खे चवंदा आहिनि त बाबा ज़मीन तव्हां वटि आहे, कागज़ असांखे ॾियो हिकिड़ो करे। पोइ उहे कागज़ शिफ्ट थींदा आहिनि। फ़र्ज़ु कर जेको सर्वे ज़मीन आहे त उन जे मथां खेट नंबर हूंदा आहिनि, उहे सर्वे नंबर न लॻाईंदा आहिनि, ख़ाली खेट नंबर फलाणी जाइ ते। फ़र्ज़ु कर झिंपिर जी ज़मीन आहे, उहा सुपराए ते पहुची वई, उते वरी सरकारी ज़मीन जेके हूंदियूं आहिनि, पहाड़ वॾा पहाड़, उन्हनि ते रखी वेंदी आहे, बाबा हीअ आहे उनजो खेत नंबर, हीअ आहे सर्वे नंबर। इन हवाले सां सॼो बहरिया टाउन ग्रीन आहे जेको सुपराए जे विच ते जोखिया मोड़ जे अॻियां ठहे पियो। इहा टोटल सरकारी ज़मीन ॿिए खाते जी ज़मीन आहे, जे मथां खाता हुतां माण्हुनि जा शिफ्ट करे उन्हनि ते रखी वियो आहे, सर्वे कई वई आहे। इन बारे में इहो चवंदुसि त सॼो तपेदार ऐं रजिस्ट्रार जो कमु आहे, जेको खाता चेंज करणु, ग़लति करणु, इन्हनि जो रिकॉर्ड चेक करणु घुरिजे। तक़रीबन इहो 5 सालनि खां वठी रिकॉर्ड चेक कंदो, तव्हांखे सॼी ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। महिरबानी। जी सामिन, त तव्हां अवामी जमहूरी पार्टी जे हिन 3 मरकज़ी दोस्तनि जी अहम ऐं तफ़सीली ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं काराइतियूं ॻाल्हियूं ॿुधियूं, ऐं त मूंखे यकीन आहे त हिननि जूं जेके ॻाल्हियूं आहिनि इहे सिंध जे सियासत मुस्तक़बिल जी बहितर सियासत में तमामु घणो अहम किरदारु अदा कंदियूं। ऐं मूंखे इहा बि उमेद आहे त तव्हां यकीनन हिन दोस्तनि जे हिननि ॻाल्हियुनि खे पंहिंजो दिलि सां ॿुधंदा ऐं कंप्लीट ॿुधंदा, ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि कंदा, ताकी हीअ जेके हिननि दोस्तनि जूं काराइतियूं ॻाल्हियूं आहिनि इहे सिध जे लखे माण्हुनि ताईं पहुची सघनि ऐं सिध जो को बहितर मुस्तक़बिल अर्जी सघे। उन सां गॾु मां तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे हिन चैनल MA TV खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट्स में असांजी रहनुमाई कयो, ताकी असां सुभाणे हिन खां अञा वधीक का वीडियो पेश करे सघूं। महिरबानी, थैंक यू।